ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। शहदाद कोट खां गुलज़ार मंचांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट में गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज पारां स्टीम जे उनवान सां कॉलेज जे साइंसी नुमाइश लॻाई वई, जंहिंमें कॉलेज जे शागिर्दनि इंसाननि जे नेकाली सिरिश्ते, इंसान दिल जी बनावट, इंसानी फिफड़नि जी बनावट, जीव घरड़े बनावट ऐं उन जा कम, सोलर सिस्टम, DNA समेत ॿिया ख़ाका ठाहे नुमाइश लाइ पेश कया विया। उन मौक़े ते कॉलेजिस लाड़काने जे रीजनल क़ाइम मक़ाम डायरेक्टर प्रोफेसर मुबीन अहमद लांघा, कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल जब्बार जुनेजो, प्रोफेसर मोहम्मद शहजाद सुमरो, प्रोफेसर मुनव्वर जुनेजो, प्रोफेसर नसीर अहमद, प्रोफेसर सलाहुद्दीन सुमरो, प्रोफेसर ज़मान भट्टी, प्रताप लाल, मोहम्मद याकूब कबो, शहरी इताद शहदाद कोट जे सदर वहाब पंद्राणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्टीम एग्ज़िबिशन सिंध जी तालीम जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी वेन आहे, जंहिं तहत सिंध जे सभिनी कॉलेजनि में प्रोग्राम कराया पिया वञनि। हुननि चयो त गवर्नमेंट डिग्री बॉयज़ कॉलेज शहदाद कोट में ही प्रोग्राम ॾिसी महसूस करे सघिजे थो त अॼु जा ही नंढड़ा साइंसदान मुस्तक़बिल में को वॾो साइंसी कारनामो सरअंजाम ॾेई सघनि था। अहिड़ियुनि सरगर्मियुनि जो मक़सदु इहो आहे त शागिर्दनि जे अंदरि लिकियल सलाहियतुनि खे उजागर करे उन्हनि जे रोशन मुस्तक़बिल लाइ सोचे सघिजे। साइंसी नुमाइश खां अॻु टिमाही इम्तिहाननि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया।